चाचा मलूक खेर त आहे न? अबा सुल्तान खैरी त कोन्हे को, वॾो तूफ़ान अचण वारो आहे। थियो छा आहे चाचा? इन सालार खे का छल ख़ुदा जी मार पवे, असांजी जान ई नथो छॾे। चाचा छा कयो आहे सालार? कहिड़ी शैतानगिरी कई अथई? सदोरी खे ज़बरदस्ती खणण लाइ धारेल घुराया अथसि। चए पियो त सदोरी असांजे सॼे राज जी गुनहगार आहे। चाचा तूं को बि फिक्र न कर, सदोरी खे कुझु बि कोन थींदो। पुट सुल्तान तूं ई कुझु कर। सदोरी पंहिंजे राज जी आहे, लॼ आहे असांजी, उनजी हिफ़ाज़त कर ऐं असांखे इन सालार जे सिर खां बचाए। चाचा ॿियो त परू किथे आहे? पुट परू त मूं नाहे ॾिठो, अञा ताईं मुंहिंजे नज़र त चढ़ियो ई न आहे। सालार वॾो ज़ालिम माण्हू आहे, मूंखे त खुटको थो थिए किथे हू ज़ालिम परूअ खे माराए न विझे। चाचा सालार केॾो बि ज़ालिम छो न हुजे, पर परू ऐं सुल्तान खे ॾिसंदो न त हुनजा ॾोह ॾकंदा। पुट हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे, उन खां अॻु जो जहिड़ो शुरू थिए त तूं कुझु कर। पुट ठीकु आहे चाचा, तूं बेफ़िक्र थी, तूं घर वञ। सदोरी ऐं परूअ खे मां कुझु बि थियण कोन ॾींदुसि, कुझु बि न। या अल्लाह तूं ख़ैर कजां। ये खुशखबरी अथई सदोरी, केतिरो बि लुड़कनि जो दरिया आहे, पर ईअं ई रहंदी ऐं दुनिया बि ईअं ई अथई। हाँ मामा, मां सम्झां थी, बस रुगो तव्हां दुआ कयो त दिल खे ओटार न अचनि। बस थी, रुगो सारियुनि खे विसार। ये नीर में पी वेंदई ऐं अखियूं पकियूं थी वेंदई। सच था चओ तव्हां मामा। बस हाणे अच त हलूं घर। पोइ असां तव्हांजा सिर वढे सदोरी खे खणी वेंदासीं। गोरे एतिरी हिम्मत थई तो में न आहे जो हितो अॻिते वधी सघी। पैर संभाल पंहिंजा। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।